इंसान खे ओतिरी इज़त ॾियो जेतिरी इज़त जो हक़दार आहे। जीअं अवर थी वेंदो न त उहो इंसान तव्हांजा रस्ता ड्राए रखंदो, तव्हांजी इज़त ख़राब करे रखंदो। यादि रखो, इज़त हिकु वॾी अल्लाह जी नेमत, इज़त रब पाक अता कंदो। तव्हां अहिड़नि थर्ड क्लासनि जे आॾो पंहिंजी इज़त खे पाणी में न लुॿाड़ियो, पाणी में ज़लील न करायो। पाणी में सम्झो था न, हिकु पाणी में जीअं पनो ठाहे मन उछले, उहो पनो गरंदो वेंदो आख़िर इहो पनो टुकड़ा टुकड़ा रेज़ा थी वेंदो। तव्हांजी इज़त बि ईअं ई रेज़ा रेज़ा थी वेंदी। ॾिसो न, हाणे जिन खे तव्हां इज़त घणी ॾिनी आहे, अॼु उन्हनि खे रास नथी अचे। बाल्टी आहे, टांकी जे हेठो रख, उनखे भरींदे इहा फुल थी वेंदी। छा कंदी? फ़र्श खे ख़राबु कंदी, फ़र्श खे आलो कंदी। वरी इंसान बि ईअं ई अथव। इंसाननि खे जॾहिं तव्हां घणी इज़त ॾींदा न त उहे तव्हांजी इज़त खे बि ईअं रोड रस्तनि ते पाड़ियुनि में हिते हुते तव्हांजी इज़त खे ख़राबु कंदा वठंदा। तव्हां कोशिशि कयो जिन खे इज़त घणी ॾिनी अथव उन्हनि खां वापसी अख़्तियार कयो। वापसी अख़्तियार माना कीअं? उन शख़्स जो नंबर पंहिंजी मोबाइल मां डिलीट करे छॾियो। उन शख़्स जो नंबर पंहिंजी मोबाइल मां डिलीट करे छॾियो। ऐं यादि रखो, पंहिंजा राज़ जल्दी में कंहिंखे बि न ॾींदा कयो त मां घर में राति जी हीअ भाॼी खाधी, या घर में मुंहिंजो हे मसइलो थो हले, या घर में मुंहिंजो हो मसइलो थो हले। राज़ इंसान जॾहिं पंहिंजा कंहिंखे ॾिए थो न त उहो इंसान ॼण ख़रीद थो थी वञे अॻिले इंसान जे आॾो। ख़रीद माना सम्झो था न, पोइ उहे तुंहिंजा राज़ जेके न सभु उन वटि पिया हूंदा। पोइ उहे तुंहिंजे राज़नि खे कहिड़े वक़्त में ज़लील कंदा? जंहिं वक़्त में तूं थोरो मुखालिफ़ थी वई। इंसान जे मथां लाचार ईंदा, नाराज़गी थींदी आहे। दोस्ती में, संगत में, यारनि में जेके नस्ली बचा हूंदा आहिनि तव्हांजे राज़ खे राज़ सम्झी रखंदा। जेके बेनस्ली हूंदा तव्हांजे राज़ खे हिते हुते फाश कंदा वठंदा। तव्हां पंहिंजे राज़ जो क़दुरु कयो, पंहिंजो राज़ पंहिंजो पाण ताईं दफ़न कयो। पंहिंजो राज़ तूं काॾे बि वञे न तो कंहिंखे इहा न ॿुधाए त मां फिलाणी जाइ ते थी सघे त ॾिस तूं कंहिं कम लाइ थो वञे त कंहिंजी फ़ोन अचे बि न खण, नो प्रॉब्लम। तूं मोबाइल को उन वक़्त में ई बंदि करे छॾ, सवाइ पंहिंजे घर वारनि खां अलावा। अगरि कंहिं तुंहिंजे दोस्त जी बि, पाड़े वारे जी बि, कंहिंजी बि फ़ोन अचे न खण। जेसि ताईं उहो तूं जंहिं कम लाइ निकितो आहे उहो कमु न थिए तेसि ताईं कंहिंजी फ़ोन ई न खण। पंहिंजे घर वारनि जी अचे तूं उन्हनि जी खण। हिन उन्हनि जी फ़ोन खण त छा थींदो? जंहिं कम लाइ वञे थो तूं उहो राज़ बि उन्हनि खे ॾेई वेंदे त यार मां फिलाणे कम लाइ थो वञा, फिलाणी इंटरव्यू आहे, ऐं फिलाणो दोस्त थो अचे उन सां मिलण थो वञा। पोइ फिलाणे जी अलाए कहिड़ी ॻाल्हि निकिरंदी जंहिंजे करे तुंहिंजो ठहियल कमु बि डही वेंदो आहे। छो त इहो तूं राज़ उन इंसान खे ॾेई ॾिनो। हज़रत अली जो फरमान आहे, राज़ उन दोस्त सां शेयर कयो जेको राज़ खे राज़ सम्झे वञे। उन सां न कयो जो तव्हांजी खिलाफ़त खां बाद में तव्हांजे राज़ खे हिते हुते ज़लील कंदो वठे। यादि रखो, रब पाक तव्हांखे दिमाग़ ॾिनो आहे, अखियूं ॾिनियूं, पेर ॾिना आहिनि, ॼंगूं ॾिनी अथव। सोचे सम्झी कदम खणो। जल्दबाज़ी वारा हमेशह ज़लील ऐं ख़्वार ऐं हीरोनी मवाली ऐं मैखाननि में भंगालिन वांगुरु वेठा अथव। ॾिसो उहे जल्दबाज़ी वारा इंसान, ख़ुदा जो कसम, मैखाननि में उहे इंसान वेठा अथव जेके जल्दबाज़ी में कमु कंदा। जल्दबाज़ी में बसि अॼु ते हिन ते हूअं ते हीअं ते, आख़िरकार छा थी विया? नशाई थी विया, मवाली थी विया। ॾिसो चेक कयो, मां ग़लति ॻाल्हि कयां? मूंखे कमेंट्स में जेको वणे ॻाल्हाइजे। जल्दबाज़ी बि न कंदा कयो। जंहिंमें देर सो तंहिंमें ख़ैर। जल्दी वारा जेके न ॻोल्हिया ई न लभिया। के मवाली थी विया, के पाठा था मेड़नि, के ॾिसो त धाड़ा ऐं फुरू था हणनि, के ॾिसो त माना जेलनि में क़ैदी लॻा पिया। जल्दबाज़ी में कॾहिं बि फ़ैसिलो को न कंदा कयो। छो? अल्लाह जे रसूल जी मना थियल आहे सख़्ती सां। जल्दबाज़ी वारा ॻोल्हिया ई न लभिया। जेको बि क़दम खणो सोचे ऐं सम्झी खणो। ऐं रही ॻाल्हि कहिड़ी? इज़त वारी। इज़त इंसान खे ओतिरी ॾियो जेतिरो इज़त वारो हक़दार आहे। इज़त अवर कंदे न, मन घणी ॾींदे न त यादि रखजांइ, पोइ थोरो मुखालिफ़ थी वञे न, थोरो हुनजा मुंहुं ख़राबु की न त तुंहिंजी इज़त खे बाज़ार में लीलाम कंदो वठंदे। जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।